कंजो ॾाढो ॾाढे जो कंजो ॾाढो मुंहिंजो जलसो इन पासे टंडरे अलहयार खां अॻिते इहा मूं रिवायत पेश कई हिकिड़े वहाबी चिठी लिखी। मां चयो पयुसि पेट में सूर। हाणे पेट जे सूर खे टिकी फोटो खपे। ॻाल्हायो भाउ, पेट जे सूर लाइ टिकी फोटो खपे। हुन चिठी लिखी पेट जो सूर पियुसि। चई मुफ्ती साहब, नबी पाक जॾहिं ख़ैर जो दुनिया ते आया हा त अब्रहे काफ़र वारो वाक़ियो सिर्फ़ 52 ॾींहं अॻु में थियो। माना महबूब करीम जे ॼमण खां तक़रीबन पौणा 2 महीना अॻु में। जागो था? ॾाढे था चओ? जागो था न? निंड त कान्हे वञे। घणा महीना सही? पौणा 2 महीना नबी करीम जे ज़ात जे ॼमण खां अॻु में इहो वाक़ियो पेश थियो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब वटां नूर निकिरी अब्दुल्ला वटि आयो। अब्दुल्ला साईं 25 सालनि जो थियो। जागो था? 25 सालनि ताईं अब्दुल मुत्तलिब वटि नूर त हुयो ई कोन, निकिरी आयो। अब्बे वटि आयो, पोइ वरी अब्बे वटां मुंतक़िल थी करे अम्मा वटि आयो। हुज़ूर अञा अम्मड़ जे पेट में आ, पौणा 2 महीना हुया जो इहो वाक़ियो पेश आयो। जागो था? पोइ हाणे हाथीअ खे कीअं ख़बर पई मोहम्मद जो नूर त निकिरी आयो हो? अब्बे वटि, अब्बे वटां अम्मड़ वटि, अम्मड़ वटि जे पेट में आ। हाथीअ खे कीअं ख़बर पई त नबी जो ॾाढो आहे? नूर उते हुयो ई कोन, निकिरी आयो। हुजे हा त पोइ खणी सुञाणे हा। तंहिंजे करे तव्हां माण्हुनि खे कूड़ न ॿुधायो, ईअं कोन्हे कोई। हा ॻाल्हि अजाई आहे। चवांसि तोखे फोटो टिकी ॾियां थो। अदा हाणे हिकिड़ो मसइलो मूंखे तव्हां महिरबानी करे ॿुधाइजो। आला दर्जे जो अतुर हुजे, आला दर्जे जो, शीशीअ में पियो हुजे, सॼी शीशी ख़ाली थी वञे, अतुर निकिरी वञे, बुझी बंदा, मां थो चवां हुन में फुड़ो बि अतुर जो कोन हूंदो, पर 100 साल खां बाद खोलींदे पर शीशीअ में ख़ुशबू हूंदी। हूंदी आहे कान हूंदी? के अहिड़ा अतुर आहिनि जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां कपिड़े खे हणो न साईं, 3 धोप कपिड़ो धो पर ख़ुशबू न वेंदी। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, नबी करीम जी ज़ात हिकिड़े रिहाड़े बाग़ में सुता पिया हा। हुज़ूर करीम खे कुझु उस पे आई, कुझु छांव हुई। हिकिड़ी कुराड़ी अरबस्तान मके जी रहाकण औरत आहे, मुसलमान आहे, हथ में शीशी खणी आई आहे। महबूब सुता पिया हा, हबीब जे बाहुनि खे पघर हो। आहिस्ते आहिस्ते पघर खे लाहींदी, फुड़ा गॾु कंदी, शीशीअ में विझंदी पई वञे। हबीब जागी पिया। ओ कुराड़ी छा थी करे? अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह, अव्हां जो पघर गॾु करे बोतल में रखंदा आहियूं, उन में ॿियो तेल मिलाईंदा आहियूं। ओ या रसूल अल्लाह, जॾहिं असां वटि शादी थींदी आहे, उन शादीअ वारी राति कुंवार खे हो तेल लॻाईंदा आहियूं। सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि, ख़ुशबू कान वेंदी आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। हिकिड़ी औरत हुई जंहिं पंहिंजे धीउ जे लाइ नबी करीम खां ख़ुशबू घुरी। अल्लामा क़ाज़ी अयाज़ शिफ़ा शरीफ़ में लिखियो आहे, महबूबन फरमाया, सुभाणे बोतल खणी अचां तोखे अतुर ॾींदुसि। ॿिए ॾिहाड़े शीशी खणी आई, नबी करीम हुनखे पंहिंजे पेशानी तां पघर लाहे शीशीअ में विझी ॾिनो। हुन शादीअ जी राति पंहिंजे न्याणीअ खे लॻायो। उहा औरत 90 साल ज़िंदा हुई, पर 90 साल ताईं मरदी मरी वई, जिस्म मां ख़ुशबू न वई। रुगो माईअ जे जिस्म मां ख़ुशबू कान वई, बल्कि ख़ुदा जे ज़ात बाबरका जो कसम आहे, उन औरत खे जेको बच्चो ॼमंदो हो, औरत खे धीअ ॼमंदी हुई, पुट ॼमंदो हो, उन में बि ख़ुशबू हूंदी हुई। मशहूर थी विया, मशहूर थी वई ही उहा औरत। ऐं
ऐं हुन जो ख़ानदान मुंहिंजे महबूब जे ख़ुशबू जे करे ख़ुशबू वारो ख़ानदान सॾिबो। मां मुल्ला खे जो निभागा उहो नूर नबी वटि नबी करीम जे ॾाॾे वटि रहियो आहे, उहो अब्बे वटि आयो आहे, अम्मा वटि आयो आहे, पर ॾाॾे वटि जेतिरो टाइम रहियो त जीअं ख़ुशबू सां उहा शीशी मुअत्तर हूंदी आहे त मुंहिंजे मोहम्मद करीम जो ॾाॾो बि मुअत्तर हुयो। मुंहिंजो अफ़सोस आहे मुला तोखे हया कोन्हे, हाथीअ सुञातो तो कोन सुञातो। हाथीअ खे ख़बर आहे त नबीअ जो ॾाॾो आहे, पर हिन चंडे खे ज़िद खयो बीठो आहे जो ऐं पियो नबी मां कढे। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे सॼे जहान सुञातो। सभु कंहिं सरदारो सुञातो थे, सभु कंहिं सरदारो सुञातो थे। अवैस करनी मुल्क यमन में यार जो पार सुञातो थे, सभु कंहिं सरदारो सुञातो थे। चओ भला सभु कंहिं सरदारो सुञातो थे, सभु कंहिं सरदार सुञातो थे, सभु कंहिं सरदार सुञातो थे। मुल्क यमन में अवैस करनी, यमन मुल्क में अवैस करनी यार जो पार सुञातो थे, सब कंहिं सरदार सुञातो थे, सब कंहिं सरदार सुञातो थे। हज़रत अब्दुल मुत्तलिब खां पुछो त नालो मोहम्मद छो रखी, जागो था विसरी त न वई। मोहम्मद नालो छो रखियो थी? चए थो ॿिनि सबबनि जे करे। हिकिड़ो सबब इहो त मूंखे हाथी ॿुधायो हो तूं मोहम्मद जो ॾाॾो, तंहिंजे करे नालो रखियुमि त मोहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो भला कहिड़ो सबब आहे? चवे थो मूं हिकिड़ो ख्वाब लधो हो जवानीअ में, अञा मूं शादी कान कई। कहिड़ो ख्वाब लधो हुई? हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाइनि था मां ख्वाब लधो मुंहिंजे पुठीअ मां हिकिड़ी चांदीअ जी ज़ंजीर निकिती आहे। छा मां निकिती आहे? पुठीअ मां चांदीअ जी ज़ंजीर। ज़ंजीर सम्झो था? संघर, चांदीअ जी संघर, चांदीअ जी ज़ंजीर निकिती आहे। मां ॾिठो त हुनजो हिकिड़ो मथो आसमान सां ॻंढियल आहे, ॿियो मथो ज़ंजीर जो ज़मीन सां ॻंढियल आहे। उन ज़ंजीर मां हिकिड़ो वण पैदा थी वियो, जंहिं वण जी पाड़ ज़मीन ते आहे, वण जूं ॾारियूं आसमान खां मथे हलियूं वयूं आहिनि। उन ॾारीअ मां एतिरो त रोशनी फैली आहे, उहो सॼे मुल्क जे अंदरि रोशनी चिमकी वई आहे। ऐं मां ॾिसो त उन वण सां करोड़नि जे तादाद में माण्हू चिंबड़ी पिया आहिनि। उन वण जे पन पन में ॾारीअ ॾारीअ में माण्हू चिंबड़िया पिया आहिनि। सुबुह जे टाइम ते मां मके में वियुसि, हिकिड़ी औरत ताबीर कंदी हुई, उनखे मां वञी ख्वाब ॿुधायो आहे। इन ख्वाब जो ताबीर ॿुधा, ज़ंजीर निकिती आहे, ज़ंजीर मां वण निकितो आहे, वण जी पाड़ ज़मीन में आहे, ॾारियूं हुन जूं आसमान में आहिनि, सॼे मुल्क में ॾारियूं फैलिजी वयूं आहिनि। उन मां नूर जी लाट पई निकिरे, किरोड़े माण्हू वण सां चिंबड़ी पिया आहिनि। माई खिली थी चवे ओ अब्दुल मुत्तलिब तुंहिंजे पुठीअ मां आख़िरी नबी मुहम्मद पैदा थींदो। तुंहिंजे पुठीअ मां आख़िरी नबी जो नालो मुहम्मद हूंदो, पैदा थींदो। ऐं तोखे मां ॿुधायां थी उन जवान जी सॼे जहान वारा तारीफ़ कंदा। चओ सुभान अल्लाह। उन जी सॼे जहान वारा, ॾाॾे जो सॼे जहान वारा तारीफ़ कंदा। पोइ जॾहिं सॼे जहान वारा तारीफ़ कंदा, पोइ जंहिंजी तारीफ़ थींदी आहे उन जो नालो मुहम्मद हूंदो आहे। मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ पई हले ऐं हले। मां इन जे करे उमेद कई आहे हे मुंहिंजो बचड़ो ॼाओ आहे, मूंखे यकीन आहे तरसां घर वारा बि हिन जी तारीफ़ कंदा, लाड़ खाणे वारा भी हिन जी तारीफ़ कंदा, दरगाह पीर ॻोठ वारा भी तारीफ़ कंदा, ज़मीन वारा भी तारीफ़ कंदा, त अर्श वारा भी तारीफ़ कंदा, जंहिंजो सॼो जग तारीफ़ कंदो। मां इन जे करे हिन जो नालो रखियो आहे मुहम्मद।
अल्लाह जे वली हिकिड़े चयो आहे उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अला पढ़ फतबिऊनी सर को झुका कर युहब्बु दर्जे पैदीरो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदीर जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदीर जिथ जो वेखी नाम मुहम्मद सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिथ जो वेखी नाम मुहम्मद